वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि हू कंहिंखे न ॾींदा। 6 केनालनि मां को बि केनाल न पियो ठहे। पाणी जो मसइलो सीसीआई खां सवाइ हल न थींदो। पीपीए जो केनालनि वारे मामले ते मौक़िफ़ वाज़िह आहे। हू हर फोरम ते सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहिनि। क़ौम परस्तनि पीपी सबबि जेयूआई जी एपीसी जो बाइकॉट कयो, जंहिंसां साबित थी वियो त मसइलो रुॻो पीपीए सां आहे। पीपी कंहिं बि पार्टीअ ते पाबंदी जी मुख़ालिफ़ नाहे। एहतजाज ज़रिए कंहिं बि माण्हू जी आज़ादी जो मुतालबो ई बुनियादी तौर ग़लति आहे। कंहिंजी बि आज़ादी अदालतुनि ज़रिए मुमकिन आहे। केपी जे गवर्नर खे राज लॻाइण, केपी में गवर्नर राज लॻाइण सवलो कमु नाहे। हुकूमत तरफ़ां इस्लामाबाद में विगोड़ कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो ऐलान। डफेड़ पखेड़ींदड़नि जी निशानदेही ऐं सज़ा ॾियण लाइ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सरबराहीअ में टास्क फोर्स क़ाइमु। विगोड़नि बाबति शाहिदियूं गॾु करण लाइ फॉरेंसिक लैब क़ाइमु करण ऐं सेफ सिटी खे जदीद बणाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ सियासी पार्टी न पर फितनो आहे। हथियारबंद टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। छा मुल्क खे कंहिं विगोड़ी टोले हवाले करणु घुर्जे? विगोड़ियुनि पुलिस वांगुरु हथियारबंद थी वफ़ाक़ ते हमलो कयो। केपी मां वफ़ाक़ ते हमला थी रहिया आहिनि। दुनिया साम्हूं जेको तमाशो कयो वियो तंहिंखे लफ़्ज़नि में बयान ई नथो करे सघिजे। हिकु तरफ़ बेलारूस जे सदर जी गॾिजाणी ऐं ॿिए तरफ़ शेलिंग कई वई। तहरीक इंसाफ़ जे धरणे सबबि चीनी सदर दौरो मुलतवी कयो। मुल्की तरक़ी मज़बूती जे दुश्मननि खे मक़सद में कामयाब थियण न ॾिनो वेंदो। यूरोपी मुल्कनि पीआईए जी उॾामुनि ते लागू पाबंदी ख़तम करे छॾी। ख़ानगी एयरलाइन एयरब्लू खे बि यूरोपी मुल्कनि में उॾामुनि जी इजाज़त। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त पीआईए जो यूरोपी मुल्कनि लाइ फ्लाइट ऑपरेशन जल्द बहाल थी वेंदो। पीआईए जी ॿियनि एयरलाइंस जी भेट में रेटिंग बहितर थी आहे। उमीद आहे त बर्तानिया ॿियनि मुल्कनि में बि पीआईए जी उॾामुनि तां पाबंदी हटी वेंदी। पीपल्स पार्टी जी 57वीं सालगिरह अॼु मल्हाई वेंदी। 150 खां वधीक ज़िलनि में तक़रीबुनि खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हर दौर में आमरनि ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे। जमहूरियत लाइ पीपीए जूं क़ुर्बानियूं तारीख़ में हमेशह यादि रहंदियूं। सिंध टीवी नेटवर्क जे सरहद ते मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सक़ाफ़ती दिहाड़ो मल्हाइण में बाक़ी हिकु ॾींहुं धरती धड़नि क़ौमी काज लाइ तयारियुनि खे आख़िरी शिकिल ॾेई छॾी। अजरक ऐं टोपियुनि जी ख़रीदारी, नवां वेस्त वॻा बि तयारु। तालीमी इदारनि में सक़ाफ़त जे इंडलठी रंगनि जी बहार। हैदराबाद में सक़ाफ़त खे भेटा पेश करण लाइ थर फेस्टिवल शुरू। फनकारनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। ज़िले इंतिज़ामिया जी बचत बाज़ार में बि सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइमु। मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी में सक़ाफ़ती तक़रीब दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो गीतनि ते रक़्स। बदिल में औरतुनि जी सक़ाफ़ती तक़रीब, औरतुनि जी सक़ाफ़ती वेस्त वॻा पहिरें शिरकत। थाणे भूला खान, जमाल शाह, भिरिया सिटी, मुबारकपुर, वगण, झुडो जे स्कूलनि में तक़रीबूं। कंबर, टंडोजाम, ढिगड़ी, ठारू शाह जे तालीमी इदारनि में बि सक़ाफ़ती सरगर्मियूं उरूज ते। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते सक़ाफ़ती ॾियारो वेझो ईंदे गुलनि जहिड़ा ॿाड़ा बि सक़ाफ़ती रंगनि में रंगियल। अजरक ऐं टोपियूं पहिरें सिंधी गीतनि ते रक़्स। ॿारनि जी सक़ाफ़त सां मोहबत जा वीडियो सोशल मीडिया ते वायरल। तंगवाणी वेझो अगवा थियल 2 मुग़वी बाज़िया। पुलिस जो चवणु आहे त 3 महीना अॻु अगवा थियल असदुल्ला बुगटी मंज़ूर बुगटी खे बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं चैंपियंस ट्रॉफी जे मुस्तक़बिल बाबति दुबई में आईसीसी जो इजलास। अॼु ॿीहर थींदो। पाकिस्तान, भारत ऐं आईसीसी तरफ़ां अमल जोगनि ऑप्शन्स ते गौर वीचार कयो वेंदो।